के बलकार चवंदा ख़बर शेयर कंदासीं यूसी उलरा का यूसी उलरा प्राले बरसा फेरन बेटो मोहम्मद महाराज यूसी उलरा तालका टीचर जो अहम इलाइक़ो रहियो आहे जेको हमेशा मसइलनि जे वर चढ़ियो रहियो आहे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल फैज़ मोहम्मद महाराज बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल हुयो। हीउ इलाइक़ो हूअं ई बि इन सभिनी बुनियादी मसइलनि सहूलियतुनि जे हूंदे रहियो आहे, पर तालीम जे हिसाब सां हिन इलाइक़े खे ॼाणी वाणी पुठिते धिकारे थो वञे। इलाइक़े में 5 प्राइमरी ऐं 1 एलिमेंट्री स्कूल आहे जेको लॻभॻि 500 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे रहियूं आहिनि, पर अफ़सोस सां इन्हनि स्कूलनि में मिलियल उस्तादनि जी खोट आहे ऐं असांजे स्कूल में उस्ताद मुक़ररु कया वञनि ऐं असांजे ॻुलण जहिड़नि ॿारनि खे तालीम जे ज़ेवर खां महरूम न कयो वञे। तालीम जे वज़ीर खां ऐं आला अख़्तियारनि खां कोठनि मुतालबो कयो त असांजे इलाइक़नि में स्कूलनि में उस्ताद पढ़िया लिखियल मुक़ररु कया वञनि जीअं असांजा ॻुलण जहिड़ा ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम न थी सघनि, न त ॿिए सूरत में एतिजा दायरा वधाया वेंदा। Let